खानपुर तालुके जे फैज़ू थाणे जी हद ॻोठ हाजी खान कलोड़ो लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि पारां टिनि ॻोठाणनि खे अगवा बाद हिकु माज़ूर ॻोठाणे खे रसनि सां ॿधी ॿिनि ॻोठाणनि खे अगवा करे खणी फरार थी विया। इतला बाद पुलिस ऐं ॻोठाणा हथियारबंदनि जे पोयां वियल केस दाख़िल न थियो। खानपुर तालुके जे फैज़ू थाणे जी हद ॻोठ हाजी खान कलोड़ो लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि पारां टिनि ॻोठाणनि अब्दुल सबूर कलोड़ो, अकबर हकड़ो, माज़ूर अब्दुल हमीद कलोड़ो के अगवा करे विया। हथियारबंद रस्ते ते माज़ूर अब्दुल हमीद कलोड़ो के रसनि सां ॿधी छॾे विया। ॿिनि ॻोठाणनि अब्दुल सबूर कलोड़ो ऐं अकबर कलोड़ो के अगवा करे खणी विया। इतला ते पुलिस ऐं ॻोठाणा वाक़े वारे हंधि पहुता, पर हथियारबंद कार्रवाई बाद फरार थी चुका हुआ। होॾां घर भातियुनि खे अगवा जो इतला मिलण शर्त घर में कोराम मची वियो, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ॾाका वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।